नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो में ख़बर ॾींदा हलूं त सूबो देरो में अॼु भागत बिरादरी जे ॿिनि धुरनि में खूनी तकरार जो फ़ैसिलो सरदार शाहनवाज़ खान कलोड़ो जे रिहाइशगाह ते सरपंच सरदार शाहनवाज़ खान कलोड़ो, गंबट बार जो सदर सरदार ज़ादा एडवोकेट फिदा हुसैन जामरो, चीफ सरदार ऑफ मशहूरी सरदार अल्ताफ़ खान मशहूरी जी निगरानी में फरियादी धुर गुलाम नबी भागत जे मशीरन सराई लाल बख्श, सियाल हाकिम अली गमरो जवाबदार धुर मोहम्मद परेल भागत जे मशीरन फ़कीर इनायत अली असबाणी, अगुणो यूसी चेयरमैन दोस्त मोहम्मद सैतो। धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ॻाल्हियुनि में फरियादी धुर जा ॿ खून मक़तूल अली मुराद भागत वल्द गुलाम नबी भागत ऐं मक़तूल अज़हर अली वल्द अली मोहम्मद भागत जा खून परेल भागत वारी धुर ते साबित थिया, जेके जवाबदार धुर क़बूल कया। मक़तूल अली मुराद वल्द गुलाम नबी भागत जे क़त्ल जो ॾंड 3 लाख ऐं मक़तूल अज़हर भागत जेको महिमान थी गुलाम नबी भागत वटि रहियल हो, हू महिमान जे खून जो ॾंड 40 लाख अमीन ऐं मशीरन तय कयो। जवाबदार धुर मेड़ खणी वञण करे ॾंड रक़म महिमान खून वारी रक़म मां 5 लाख माफ़ कया। बाक़ी ॿिन्ही क़त्ल कयल नौजवाननि जी 65 लाख रुपया ॾंड तय कया विया। जवाबदार धुर मेड़ मिंथ काफ़िलो पिणु मक़तूल वारी धुर ॾांहुं खणी वेंदा। जवाबदार धुर ॾंड वारी रक़म मां 1 लाख मौके ते अदा कयो। 4 ॾींहंनि बाद 4 लाख अदा कंदी। बाक़ी रक़म 3 क़िस्तूं 3 महीने में अदा कयूं वेंदियूं। आख़िरी दुआ पीर ऑफ गंबट पीर सैयद मज़हर अली शाह जीलानी घुरी ऐं झुड़ींदड़ धुरनि में ठा कराए छॾियो। फैसले बाद इलाइके वासियुनि में खुशी जी लहर छाइजी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।